ऐं असां सां गॾु गंबट जा नौजवान तालीमदान तस्लीम अब्बासी बि मौजूदु आहिनि। हुननि सां बि किताबी मेले ते ॻाल्हि ॿोल पिणु कंदासीं। तव्हां कीअं हिन जेको आहे किताबी मेले खे ॾिठो ऐं नौजवाननि खे कहिड़ो जेको आहे फ़ाइदो मिली सघे? मुख़्तसिर राय जो जेको शुरूआति आहे शहाबती भेटाई जे शेर सां कंदुसि त तले भॻी किंगरी ठला फेरा ॾे न ॾे न ने त बि सलाड़ियूं वते सॼणे। सो ऐं इंतिहाई शुक्रगुज़ार आहियां साईं आसिफ़ लाखई साहिब जिन जो ऐं भाऊ असलम प्यासी साहिब जिन ऐं तव्हांजो जिन मूंखे हिन राय जे क़ाबिल सम्झो। अॼु असीं गंबट में सिंध फ़िक्री फोरम पारां जेको 3 रोज़ा किताबी मेलो लॻायो वियो आहे उहो विज़िट कयोसीं ऐं तमामु घणी हिकु रूह खे ख़ुशी मिली त हिन समाज में जिते इंसान जो वेरी हुजे, चोरियूं फुरियूं धाड़ा हुजनि, मुंशियात जूं ख़बरूं रोज़ अख़बार जूं सुर्खियूं बणिजनि, उते हिन किताबी मेले जो एतमाम करणु ते सिंध फ़िक्री फोरम तमामु घणो जस लणे। ॾिठो वञे त किताब जेके आहिनि उहे इंसान जो जेका तरबियत कनि था पिया। इल्मु अकुलु शऊर इंसान खे इंसान बणाईंदो आहे। इल्मु ऐं अकुल खां सवाइ इंसान जेको आहे उहो हैवान आहे। जेकॾहिं इल्मु ऐं इंसान में शऊर न हूंदो त इंसान हैवान बणिजी मुआशिरे खे तबाह कंदो, इंसाननि जी रुड़नि ते रतु वाहींदो। पर इल्मु ऐं शऊर इंसान खे बुराईअ खां रोकींदो आहे। सो सिंध फ़िक्री फोरम जो जेको हीउ 3 रोज़ा किताबी मेलो आहे उन में तमामु दिलचस्प ॻाल्हियूं आहिनि। हिकु त मुख़्तलिफ़ जेके मौज़ूअनि ते किताब जेके आहिनि उहे मौजूदु आहिनि ऐं उनखां अलावा सिंध फ़िक्री फोरम जेके समाज में जिन कमु कयो आहे, जिन कंट्रीब्यूशन कयो आहे, उन 5 शख़्सियतुनि खे भेटा पिणु पेश कई आहे। उन्हनि में जीअं साईं सूफ़ी शाइर साईं तलीमदान साईं नज़र लाखई साहिबु ऐं भाऊ इदरीस आजिज़ अब्बासी जेको नसर नवीस ऐं शाइर हुयो, साईं पंहिंजो शहीद सहाफ़ी आशिक़ मंगी। छो जो ॾिठो वञे त सहाफ़त जेका आहे उहा बि कंडनि जी सेज आहे, कंडनि जो पेचरो आहे, जिते हक़ सच जे आवाज़ खे बुलंद करण जे लाइ जान जा नज़रानो ॾियणो पवे थो। ऐं शहीद आशिक़ मंगीअ पंहिंजी जान जो नज़रानो ॾेई तारीख़ में अमर थी वियो आहे। ऐं उस्ताद असलम भट्टी हिकु तलीमदान भिटाईअ जो पारखो हुयो जंहिं जो तालीमी ख़िदमतूं तमामु घणियूं आहिनि। ऐं उनखां पोइ आहे कामरेड सलीम सिंधी। सो उन्हनि खे मञता तौर ते जेको आहे सो उन्हनि जो फ़ोटू बि पेनाफ्लेक्स में लॻायो वियो आहे। इन्हनि शख़्सियतुनि ते हिकिड़ी वेहक बि जेका फाइनल आहे सुभाणे थींदी। उनखां अलावा अॼु जो जेको वेहक हुई उन में पैगाम लतीफ़ जेको साईं GM साहिब जो किताबु आहे उन ते वेहक हुई, छो जो साईं GM साहिब जी सालगिरह हुई। उन हवाले सां बि साञा वंदन अदीबनि सुठा वीचार वंडिया, लेक्चर ॾिनो वियो जंहिंमें कुझु शाइरनि शिरकत कई ऐं किताबनि जो जेको रुझान आहे, शऊर आहे, उहो इंशाअल्लाह वधंदो। सो आउं हिन मैसेज ज़रिए गंबट ऐं उनजे आसपास जे दोस्तनि खे इहा इल्तिजा कंदुसि त हिन किताबी मेले जो ज़रूरु चकर ॾियनि ऐं हिकु न हिकु किताबु वठी कंहिं दोस्तनि खे गिफ्ट ॾियो। सो तव्हांजी तमामु घणी महिरबानी। ख़ुदा हाफ़िज़।